अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशफ़ार हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ डॉक्टर हिते असां ॾींदा आहिनि जेके उन जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो उन टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदा त जॾहिं ग़िज़ाई घटिताई थींदी आहे त कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं कंहिं ॿारनि खे या वॾनि खे जेकॾहिं खाधो प्रॉपर सही बैलेंस मुकमल खाधो न मिलंदो आहे त उन्हनि खे कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं, उनखे ग़िज़ाई घटिताई जे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं। अॼु असां हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि बीमारियुनि खां कीअं बची सघिजे थी, उहा ग़िज़ा छो घटिजंदी आहे, छा उहा ग़िज़ा उन्हनि माण्हुनि खे मिलंदी न आहे या कंहिं बीमारी जे करे उहा ग़िज़ा उन्हनि जे जिस्म में हज़म न थींदी आहे या के ॿिया सबब आहिनि। जेकॾहिं इंसान जे जिस्म में ग़िज़ा जॾहिं घटे थी त क़ुव्वत मुदाफ़ियत इंसान जे जिस्म जी घटी थी वञे, इन करे मुख़्तलिफ़ बीमारियूं जिस्म में अची थी वञनि, दाख़िल थी वञनि। अॼु असां ग़िज़ाई घटिताई ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे असांखां, असांजे महिमान डॉक्टर खां ग़िज़ाई घटिताई बाबति को बि सुवाल पुछी था। जीअं रत जी घटिताई थी सघे थी, कैल्शियम जी घटिताई थी सघे थी, आयोडीन जी घटिताई थी सघे थी, इन खां अलावा विटामिन्स आहे, मिनरल्स आहे, प्रोटीन आहे, इन जी घटिताई करे असांजे जिस्म ते कहिड़ा असर पवनि था, नंढड़नि ॿारनि जे नशुनुमा ते कहिड़ा असर था पवनि, वॾनि ते कहिड़ा, उनखां अलावा वॾी उमिरि जे माण्हुनि ते कहिड़ा असर था पवनि, या जेके औरतूं आहिनि उन्हनि जे जिस्म ते कहिड़े जेको सो ग़िज़ा जो असरु आहे, इन बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं असां सां गॾु जेको महिमान आहे ग़िज़ाई माहिर, उहो आहे डॉक्टर सुरेश कुमार, जेके जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर में असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं न्यूट्रिशनिस्ट आहिनि। डॉक्टर सां ग़िज़ाई घटिताई जे करे जेके बीमार थियूं उन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल डॉक्टर सुरेश? ठीकु आहे डॉक्टर साहब, मां काफ़ी ॻाल्हि ॿोल कई त जेका ग़िज़ा आहे उहा इंसान जी ज़िंदगी लाइ तमामु हिकिड़ो अहम जुज़ आहे। जेकॾहिं ग़िज़ा न आहे त साह वारा शइ जेके बि इंसान या जानवर बि रही नथा सघनि, छो त असां टे वक़्तु मानी था खाऊं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ग़िज़ाऊं था खाऊं। जॾहिं ग़िज़ा जी घटिताई थिए थी या यानी ग़िज़ा जी घटिताई असां में कंहिं बि सबब जे करे थिए, उहा मिले न या बीमारी हुजे, त कहिड़ियूं असांजे जिस्म ते असर था पवनि, कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? ग़िज़ा तमामु अहम आहे ज़िंदगी गुज़ारण लाइ, वाध लाइ, ग्रोथ लाइ अहम किरदारु आहे। जेकॾहिं ग़िज़ा जिस्म मां घटिजी थी वञे त उन में काफ़ी बीमारियूं जनम वठनि थियूं, जिन में ॿारनि में कवशकर आहे, मैरास्मस आहे, जिन प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशन चइबो आहे, माइल न्यूट्रिशन ॿारनि में थिए थी। उनखां सवाइ रिकेट्स ॿारनि में थिए थी, जेका ख़ासि करे विटामिन डी जी कमी जे करे थिए थी। ओस्टियोमालेशिया, ओस्टियोपोरोसिस, उहा वॾनि में थिए पई। स्करवे थिए पई, ऐं थायामाइन जी डिफिशियंसी करे बेरी थिए पई, ऐं जेको आहे सो आयोडीन डिफिशियंसी जे करे ग्वाइटर थिए पियो। एनीमिया जेका रत जी कमी आहे उहा बि उन में आयरन जी डिफिशियंसी करे, विटामिन B12 डिफिशियंसी करे, फोलिक एसिड जे करे, इहे शयूं असांखे ग़िज़ा मां मिलनि थियूं। इन्हनि जी घटिताई करे बि एनीमिया रत जी कमी थिए पई। इहे असां अच्छा, जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई थिए थी, इहे त उन ग़िज़ानि जे करे छा इंसान जी क़ुव्वत मुदाफ़ियत घटे थी, ॿियूं बीमारियूं, ॿिया वायरस, ॿिया जरासीम बि हमलो करे सघनि था? बिल्कुलु, ग़िज़ा घटि हुजण जे करे इम्यून सिस्टम बि वीक थी थो वञे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ वायरस ऐं बैक्टीरिया हमलो करे सघनि था ऐं ॿियूं बीमारियूं बि जनम वठी सघनि थियूं। पर ग़िज़ा जेकॾहिं तव्हांजी बहितरु आहे त तव्हांजो इम्यून सिस्टम बहितरु आहे ऐं उन में तव्हां काफ़ी इन्फेक्शन खे फाइट करण लाइ कुदरती मुदाफ़ियती सिस्टम बहितरु जिस्म असांजो सिस्टम उनखे फाइट करण लाइ जरासीम उनखे फाइट करण लाइ जिस्म तयारु थी वञे थो ऐं उनखे फाइट करे थो। अच्छा, ग़िज़ा जेका आहे उहा घणनि जुज़नि में तव्हां विरहाई आहे? ग़िज़ा हिकिड़ा मैक्रो न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि, हिकिड़ा माइक्रो न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि। मैक्रो न्यूट्रिएंट्स में प्रोटीन आहे, लिपिड्स जंहिंखे फैट चइबो आहे, ऐं कार्बोहाइड्रेट आहे। माइक्रो न्यूट्रिएंट्स में विटामिन्स आहिनि, मिनरल्स आहिनि। विटामिन्स जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ा फैट सॉल्युबल विटामिन्स हूंदियूं आहिनि, हिकिड़ी वाटर सॉल्युबल विटामिन्स हूंदियूं आहिनि। बिल्कुलु सही। इन जेका आहे सो जेका कंप्लीट ग़िज़ा आहे उन में माइक्रो न्यूट्रिएंट्स, मैक्रो न्यूट्रिएंट्स ॿिन्ही जो हुजणु ज़रूरी आहे। अच्छा, जेके थोरो न ते जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे कहिड़ी ग़िज़ा जी ज़रूरत हूंदी आहे, माइक्रो या मैक्रो? ॿारनि खे ॿई खपनि। मैक्रो न्यूट्रिएंट्स में जीअं असांजा प्रोटीन थी विया, प्रोटीन असांजी वाध लाइ, ॿारनि जी ग्रोथ लाइ तमामु अहम आहिनि। इम्यून सिस्टम खे डेवलप करण लाइ प्रोटीन्स जी ज़रूरत पवे थी ऐं बॉडी खे। ऐं विटामिन्स बि तमामु अहम किरदारु अदा रखनि थियूं। जेकॾहिं विटामिन जिस्म में डिफिशिएंट थी वञनि त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं जनम वठनि थियूं। अच्छा, डॉक्टर साहब, जेको ॿारु नंढड़ो आहे, हाणे थोरो शुरू कयूं था ॿार खां वठी पोइ वॾे ताईं। छा ग़िज़ा ॿार जी बि आहे त वॾे जी बि आहे त नंढे जी बि आहे? त जेको ॿारु पैदा थी थो ऐं पहिरीं खां वठी 6 महीननि ताईं डॉक्टरनि जो चवणु आहे या WHO जो चवणु आहे त हुनखे सिर्फ़ु वालदा माउ जी जेका थञ आहे उहा पीआरी वञे,
माउ जो खीरु ॾिनो वञे, छा उहा बैलेंस डाइट आहे? माउ जो जेको खीरु आहे उन में सभु जेके विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन सभु शयूं शामिल आहिनि? हा, ब्रेस्ट मिल्क माउ जो खीरु 6 महीननि ताईं महिल WHO तरफ़ां, यूनिसेफ तरफ़ां एडवाइस थियल आहे ऐं उहा कंप्लीट डाइट आहे ॿारनि जी। उन में प्रोटीन्स बि आहिनि, विटामिन्स बि आहिनि, इवन वाटर बि आहे। ॿारनि खे ॿिया अलॻि पाणी बि न पीआरणु खपे। अच्छा, पाणी बि उन में? पाणी बि उन में ई जेको आहे सो ॿार जी जेका रिक्वायरमेंट आहे उहो पाणी जी बि उहा मदर जो मिल्क पूरी करे थो। उन में ज़्यादा पाणी पीआरण सां बि ॿारनि खे इन्फेक्शन जा चांसिस वधी था वञनि। 6 महीननि ताईं ॿारनि खे ॿाहिरियों खाधो ऐं पाणी खां परहेज़ कई वञे, सिर्फ़ु माउ जो खीरु पीआरियो वञे। उन में उनजी बहितर इम्यून सिस्टम बहितर डेवलप थी वेंदो ऐं अॻिते हली उनखे मोशन्स ऐं ॿियनि बीमारियुनि खां बचाव जो मुदाफ़िती सिस्टम डेवलप थी वेंदो, जंहिंमें ॿिया इन्फेक्शन खे घटि थींदा। अच्छा, डॉक्टर साहब 6 महीननि खां पोइ माउ जे खीर सां गॾु गॾु ॿार खे ॿी कहिड़ी ग़िज़ा ॾेई सघिजे थी? तव्हां जो ग़िज़ाई माहिर आहियो, छो त ॿारनि जी जेका नशोनुमा आहे उहा ज़रूरी आहे। जेकॾहिं किथे बि खोट थी वई त उहा अॻिते हली करे उहा उनजे लाइ बहितर साबित न थींदी। बिल्कुलु बिल्कुलु। ॿारनि खे 6 महीननि खां पोइ सप्लीमेंट फूड असां शुरू कंदा आहियूं, जंहिंमें खाद खुराक जे हिसाब सां बहितर आहे त अंडे जी ज़र्दी, उन में कैलरीज़ ज़्यादा आहिनि ऐं यंग एज में, ग्रोइंग एज में कैलरीज़ जी रिक्वायरमेंट वधियल हूंदी आहे ॿारनि जी। सभ खां वधीक कैलरीज़ ॿार खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। अंडे जी ज़र्दी ॾियणु खपे, सूजीअ जो हलवो ॾियणु खपे, केलो ॾियणु खपे, खिचड़ी ॾियणु खपे। इहे खाधे सां, माउ जे खीर सां गॾोगॾु इन्हनि खे खाधे में शामिलु कयो वञे। अच्छा, इहो खाधो शामिलु कयो वञे। अच्छा डॉक्टर साहब, घटि में घटि माउ जेका आहे पंहिंजो खीरु पंहिंजे ॿार खे केसि ताईं पीआरे? साल, 2 साल, घणो ताईं, केतिरे ताईं जो कि जारी रखे? उन खां पोइ बंदि करे वरी ग़िज़ा त जारी हूंदी, पर घटि में घटि केसि ताईं? कुझु माहिरूं आहिनि 6 महीननि खां पोइ या 10 महीननि खां पोइ या 12 महीननि खां पोइ पंहिंजो खीरु बंदि करे छॾंदियूं आहिनि। उहो केतिरो बहितर साबित न आहे ॿार जे लाइ? ॿार खे खीरु 6 महीननि ताईं त मुकमिल माउ जो खीरु, ब्रेस्ट मिल्क ॾियणु खपे। 6 महीननि खां पोइ 2 सालनि ताईं डॉक्टरी हिसाब सां या असांजे मज़हबी हिसाब सां क़ुरान शरीफ़ में बि इहो लिखियलु आहे त 2 सालनि ताईं तव्हां माउ जो खीरु ॿार खे ॾींदा रहो। उन में कुदरती वक़फ़ो बि औरत जो थी थो वञे, नेक्स्ट ॿार में हिकिड़ी गैप अची थी वञे ऐं इन सां गॾोगॾु ॿार खे जेको आहे सो पंहिंजो मिल्क ॾियण सां उन जी जेके रिक्वायरमेंट आहिनि उहे बि उनजी पूरी थी वञनि ऐं उन सां गॾु ग़िज़ा बि जारी रखे। ग़िज़ा बि जारी कई वञे। कुझु ॿारनि में जीअं तव्हां चयो सूखड़ी जी बीमारी थींदी आहे, कमज़ोर थींदी आहे, स्कर्वी थींदी आहे या कमज़ोर ॿार थी वेंदा आहिनि, त उन्हनि में छाजे करे थींदा आहिनि? कहिड़ी ग़िज़ा जी घटिताई हूंदी? छा उहा ग़िज़ा उनखे सही मिलंदी न आहे या ग़िज़ा उन्हनि जी हज़म न थींदी आहे? ॿई ॻाल्हियूं शामिल आहिनि हिन में। हिकिड़ा ॿार उहे जंहिंखे अहिड़ी एरिया में रहनि था या उनजा वालिदीन अफोर्ड नथा करे सघनि, उन जे करे ॿारनि खे खाधो कोन था ॾियनि। ॿारनि खे खाद खुराक सही न मिलण जे करे बि ॿारनि जी ग्रोथ रुकिजी वञे थी ऐं क्वाशकर, मारास्मस या प्रोटीन एनर्जी मेल न्यूट्रिशन डिज़ीज़ जेका ॿारनि में थिए थी, उनजो इहो सबबु आहे त उन्हनि जा वालिदीन उन्हनि खे ॿारनि खे कोन था अफोर्ड करे सघनि, नथा ॾियनि खाधो। उन्हनि खे मतिलबु आहे कोन उनखे पॉवर्टी करे, गुरबत जे करे ओतिरी ग़िज़ा उन्हनि खे मिले नथी, इन करे उन्हनि उहे ओतिरी डेवलप नथा थियनि, ग्रोथ रुकिजी थी वञे। ॿियो मेल एब्ज़ॉर्प्शन आहे। ॿार खे जेको आहे न खाधो त मिले थो पर एब्ज़ॉर्प्शन सही नथी थिए। कुझु अहिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि जंहिंमें उन एब्ज़ॉर्प्शन सही न थींदी आहे, उन जे करे बि इहो सबबु थी सघे थो त उनजी एब्ज़ॉर्प्शन खाधे जी सही नथी थिए ऐं उन जे करे ॿार जी ग्रोथ रुकिजी कहिड़ी बीमारी थी सघंदी? कोलिक डिज़ीज़ आहे जंहिंमें आंड्रे जी डिज़ीज़ आहे। कुझु एंज़ाइम आहिनि जेके असांजो आंड्रो जेको आहे न लैक्टेज़ जी एंज़ाइम आहे, उनजी डिफिशंसी थी वेंदी आहे त ॿार खे डायरिया थी वेंदा आहिनि। उन बॉडी उनखे जेको आहे लैक्टोज़ खीर में आहे, उहो खीर जीअं ॿार खे पीआरींदव त ॿार मोशन करे कढी छॾींदो खीर। उहो एंज़ाइम जी डिफिशंसीअ जे करे उहो खीर ॿार जज़ब नथो करे सघे। उन कंडीशन में कुझु टेस्टूं कराइण खां पोइ उन ॿार खे लैक्टोज़ फ्री मिल्क ॾिनो वेंदो आहे। अच्छा, जेके खाधा हुजनि या वॾो या वॾे 2-3 सालनि जे ॿार में इहो थी सघे थो? न, अक्सर नंढनि ॿारनि में इहो थींदो आहे। हा, जीअं बहितर ॿार जी एज वधंदी वेंदी तीअं उनजी इम्यूनिटी बहितर थींदी वेंदी ऐं उनजा एंज़ाइम ठहणु शुरू थींदा वेंदा आहिनि ऐं उन पोइ इहा कंप्लेंट शिकायत ख़तमु थी वेंदी आहे। अच्छा, पोइ पाण ई सेट थी वेंदो, पोइ बहितर थी वेंदो। अच्छा, इन खां अलावा ॿी जेकॾहिं उनजो पेट हाज़मो जंहिंखे असां चऊं GIT डिस्टर्ब आहे, जेकॾहिं या ॿार खे पेट में कीड़ा आहिनि त बि छा उन जी बि जेका वाद विझ घटी वेंदी? बिल्कुलु बिल्कुलु। ॿारनि में इहा तमामु घणी ॿाहिराड़ी में ॾिठो वियो आहे कीड़नि जी शिकायत, जंहिंमें पेट में वर्म्स जंहिंखे चइबो आहे, त इहे अक्सर ॿार जंहिंजा या त मिटी था खाइनि या उन्हनि ॿारनि जा नंह वॾा आहिनि
उन न वॾा हुजण जे करे उन में जेका मिटी आहे खाधे में शामिल थी वञे, जंहिंजे करे उहे जीवड़ा पेट में ग्रोथ करे था वञनि, उन जे करे बि ॿार जी वाध वेझ रुकिजी थी वञे ऐं ॿारनि में एनीमिया रत जी कमी थी वञे। माना जेको खाधो खाए थो उहो प्रॉपर सही तरीक़े सां ॿार खे जे जिस्म खे मिले नथो, मिले नथो बिल्कुलु। अच्छा, इन खां अलावा को सबबु आहे? इन खां अलावा कुझु ॿार जेके आहिनि खाधे खां अवल जेकर उनखे तव्हां चॉकलेट टॉफ़ियूं इहे शयूं ॾियो था त उन में ॿाहिरां शयूं वठी थो अचे त उन में उन ॿार जी पंहिंजी बुख जेका एपिटाइट आहे ख़तमु थी वञे ऐं उनखां पोइ उनखे कंप्लीट जेके न्यूट्रिशन वारो फूड न मिलण जे करे बि उनजी ग्रोथ रुकिजी थी वञे। जेके अक्सर ॿार टॉफ़ियूं चिप्सियूं ज़्यादा खाइनि था उन्हनि जी ग्रोथ बनस्पत उन्हनि जे घटि ॾिठी वई आहे जेके प्रॉपर डाइट फूड वठनि था। अच्छा डॉक्टर साहब, कुझु असां जेके वॾा आहिनि माण्हू नौजवान 20 सालनि या 25 साल उहे बि ईअं कंदा आहिनि त मानी खाइण खां अॻु में कुझु ॿार कुझु शइ वठी खाए छॾियूं, को बोतल पी छॾियूं, को जूस पी छॾियूं या को चॉकलेट खाए छॾियूं या का ॿाहिरी शइ वठी खाए छॾियूं ऐं टाइम ते आया मानीनि खां, छा उन्हनि में बि इहा जेको सो ग़िज़ाई घटिताई थी सघे थी? ग़िज़ाई घटिताई उन में थी सघे थी बिल्कुलु, पर जेका ग्रोथ एज आहे न उहा ग्रोथ अक्सर ॿारनि जी जेका ग्रोइंग एज आहे न उन में वॾी अहमियत थी रखे। उन में उनजी ग्रोथ जॾहिं एज आहे ग्रोइंग एज में तव्हां इहे शयूं उनखे ॾियो था त उन ग्रोथ रुकिजी थी वञे। बाक़ी वॾो आहे त उन में न्यूट्रिशनल डिफिशंसीज़ थी सघनि थियूं। जेकॾहिं उहो 3 वक़्त खाधो नथो खाए सही त उन में खाध जा जेके मुख़्तलिफ़ जीअं मिनरल्स आहिनि, विटामिन्स जी डिफिशंसीज़ जे करे कुझु बीमारियूं डेवलप थी सघनि थियूं, पर उन में ग्रोथ जो जेको आहे पंहिंजी जाइ ते को अहिड़ो रोल कोन्हे का। ग्रोथ हुनजी बीमारी थी सघे थी, पर उनजी जेका जिस्म जी वाध विझा जा ग्रोथ आहे या जेको नशो नुमा आहे उहा कंप्लीट थी वेंदी आहे। उहा कंप्लीट थी वञे 20-25 सालनि ताईं हिकिड़ी ग्रोथ जी स्टेज कंप्लीट थी वई, उन खां पोइ ग्रोथ न थींदी। अच्छा, जेकॾहिं कंहिं ॿार में विटामिन जी घटिताई आहे या आयरन जी घटिताई आहे या आयोडीन जी घटिताई आहे, उहो 10 सालनि जो ॿारु आहे या 12 सालनि जो ॿारु आहे, त उन जे ज़हनी नशो नुमा ते कहिड़ो असरु पवंदो? आयोडीन तमामु अहम किरदारु अदा रखे थी मेंटल फंक्शन लाइ। फिज़िकल सां गॾोगॾु मेंटल फंक्शन में आयोडीन जो वॾो अहम रोल आहे। जेकर आयोडीन जी कमी जिस्म में थी वञे त उन सां गॾोगॾु मेंटल डेवलपमेंट उनजी घटिजी थी वञे। ठीकु आहे, ॿार डल फिज़िकली मेंटली ओतिरो वीक हूंदो, उनजी IQ ओतिरी न हूंदी एज़ कम्पेयर टू नॉर्मल ॿार जे। हर ॻाल्हि में उहो वीक हूंदो। इहो त आयोडीन जे करे ऐं जी एनीमिया जी कमी जेका एनीमिया थिए थी आयरन जी कमीअ जे करे एनीमिया थियण सां बि ॿारु लिथरजी कमज़ोर रहंदो, जल्दी थकिजी पवंदो, थोरो पंधु कंदो शिकायत कंदो थकिजी पियो आहियां, स्कूल जो थोरो कमु कंदो लिखण पढ़ण जो, उनखां पोइ बि उनखे एग्ज़ॉशन थकावट महसूसु थींदी। जेकॾहिं जिस्म में रत जी कमी आहे, रत बेसिकली ऑक्सीजन पूरी जेका आहे न सर्कुलेट जेका असांजी बॉडी में थिए थी उहा रेड सेल्स जे थ्रू थिए थी। जॾहिं रेड सेल घटिजी था वञनि त पोइ हर टिशू खे ऑक्सीजन नथी मिले प्रॉपरली, जंहिंजे करे थकावट एग्ज़ॉशन ज़्यादा रहे थी। न जेकॾहिं रत जी घटिताई आहे, जेकॾहिं रेड सेल घटि आहिनि, माना जेकॾहिं आयरन घटि आहे त RBC घटि हूंदा बिल्कुलु, त ऑक्सीजन जी जेका घटिताई आहे छा उहा प्रॉपर दिमाग़ ताईं नथी पहुचे या सॼे जिस्म ताईं नथी पहुचे? जिस्म ताईं असांजे मसल जे टिशूज़ खे ऑक्सीजन जी ज़रूरत आहे, जेका ऑक्सीजन जी सप्लाई घटि थिए थी, जंहिंजे करे थकावट थिए थी। थोरो पंधु करण सां, थोरो कमु करण सां हिकिड़ी एग्ज़ॉशन फेल थिए थी। अच्छा, जेकॾहिं विटामिन जी का कमी आहे त ॿारनि जे नशो नुमा ते कहिड़ो असरु पवंदो? विटामिन मुख़्तलिफ़ आहिनि, जीअं B आहे, C आहे, D आहे। हा, सभु विटामिन तमामु अहम किरदारु अदा कनि थियूं। विटामिन्स तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ियूं वाटर सॉल्युबल आहिनि, हिकिड़ियूं फैट सॉल्युबल आहिनि। वाटर सॉल्युबल जेके विटामिन्स आहे उहे जिस्म में स्टोर थियनि थियूं, जंहिंमें विटामिन A आहे, विटामिन D आहे, विटामिन E ऐं विटामिन K। इहे फैट सॉल्युबल विटामिन्स आहिनि जेके स्टोर थियनि थियूं। विटामिन A जी घटिताई जे करे नाइट ब्लाइंडनेस, नज़र जी घटिताई, ख़ासि करे राति जो उनखे नज़र जी शिकायत हूंदी। विटामिन B1 आहे, उहा त वाटर सॉल्युबल विटामिन आहे। विटामिन D जी घटिताई जे करे हॾनि जी बीमारियूं, जंहिंमें रिकेट्स आहे अक्सर ॿारनि खे थिए थी ऐं वॾनि खे ओस्टोमलेशिया थिए थी, विटामिन D जी घटिताई जे करे। विटामिन D असांजे एब्ज़ॉर्शन में हेल्प थी करे, कैल्शियम जी एब्ज़ॉर्शन में। जेकर विटामिन D घटि आहे त कैल्शियम जी एब्ज़ॉर्शन न पई थिए। ऐं ग्लोबली अॼुकल्ह वॾो इशू थी चुको आहे पूरे पाकिस्तान में हाइपोविटामिनोसिस D। अक्सर तव्हां ॾिसंदव त विटामिन D जी कमी तमामु घणी आहे असांजे मुल्क में बि, ग्लोबली बि। उन जा काफ़ी ॿिया बि सबब थी सघनि था, जंहिंमें असां सनलाइट में कोन पिया निकिरूं, सनलाइट खां कंहिं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां
पाण खे रोकियूं पिया, पर्दो पिया कयूं, नक़ाब पाइण सां या सन स्क्रीन लॻाइण सां गाॾियुनि खे, उन में बि जेको आहे सो सनलाइट या जेके रेज़ आहिनि असांजे जिस्म ताईं मतिलबु सिज जी जेका रोशनी आहे उहा सुबुह जो ऐं शाम जो जेकॾहिं वठिजे त विटामिन डी जी जेका असां में जेके जिस्म में घटिताई आहे उहा घटी सघे थी। सिज जी रोशनी तमामु ज़रूरी आहे ऐं सुबुह जो टाइम अर्ली मॉर्निंग या सनसेट टाइम में जेका सिज जी रोशनी आहे उहा बहितरु आहे जिस्म को लाइ। खाधो बि आहे जंहिंसां विटामिन डी मिली सघे थी? विटामिन डी असांखे फिश मां मिले थी, मछीअ मां मिले थी, खीर मां मिले थी, कॉड लिवर आयल आहे उन मां असांखे मिले थी विटामिन डी। इहे शयूं बि इस्तेमालु कंदा? इहे शयूं बि डॉक्टर साहब, तव्हां इस्तेमालु ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, अञा इनखे अॻिते जेको सो वधाईंदासीं, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचे थो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर सुरेश सां शुरू कयूं। डॉक्टर साहब, वक़्फ़े खां पहिरीं ॻाल्हि पई हली त विटामिन डी जेका असां मुख़्तलिफ़ जेके असां मिलंदा। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे असां वटि, ज़ाहिर आहे जेके ॿारनि 10 सालनि जा 12 साल जा स्कूल वञनि था, इम्तिहान जो टेंशन आहे, इन खां पोइ वॾा नौजवाननि उनखे कमकार जो टेंशन आहे। टेंशन जो बि हिकिड़ो वॾो रोल आहे असांजे जिस्म में, हार्मोन रिलीज़ थियनि था, परेशानी थिए थी, कॾहिं उनखे बुख नथी लॻे, कॾहिं उनखे GIT जा जीअं अल्सर थी सघे थी या मतिलबु गैस्ट्राइटिस थी सघे थी। त उहे माण्हू जेके क्रॉनिक गैस्ट्राइटिस में या अल्सर में हूंदा आहिनि, या ॿार बि जेके टेंशन में हूंदा आहिनि, छा उन्हनि में बि ग़िज़ाई घटिताई थी सघे थी? उन्हनि ते बि के बीमारियूं उन्हनि जे जिस्म ते हमलो करे सघनि थियूं? बिल्कुलु, स्ट्रेस टेंशन में जेको आहे न असीं HCl हाइड्रोक्लोरिक एसिड सीक्रेशन जेका आहे मादे मां उहा वधी थी वञे। अक्सर जेको आहे न जेके माण्हू स्ट्रेस में रहनि था उन्हनि खे पोइ इहा शिकायत हार्ट बर्न जी ऐं जलन जी ज़्यादा रहंदी आहे। उन जे करे उहो घटि खाईंदा, घटि खाइण जे करे बि हुननि में उहा डिफिशियंसी खाधे जी थी सघे थी। जेको माण्हू हर वक़्तु टेंशन में रहे थो त उहो बि जेको आहे न खाधे में, हिकिड़ा माण्हू घणे टेंशन में घणो खाईंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू घणे टेंशन में घटि खाईंदा आहिनि। इहा मुख़्तलिफ़ पाण जी डिफरेंट कैफ़ियत हूंदी आहे। के माण्हू वरी टेंशन में घणो खाईंदा आहिनि, कुझु हार्मोनल डिस्टर्बेंस थी वेंदी आहे, ऐं किन माण्हुनि जी वरी सीक्रेशन जेका आहे न HCl जी वधी वेंदी आहे, जंहिंजे करे हुनखे हार्ट बर्न जी शिकायत रहंदी आहे। ऐं इन जे करे खाधो न खाइण जी कंप्लेन रहंदी आहे ऐं उहे डिफिशंसीज़ थी वेंदियूं आहिनि। अच्छा, त न हाइड्रोक्लोरिक एसिड जेको आहे उहो सिर्फ़ु टेंशन में रिलीज़ थींदो आहे या ॿिया बि सबब आहिनि हुन जा जेके असांजे स्टमक ते इफेक्ट कनि? हा, उन जा ॿिया बि सबब आहिनि। गैस्ट्राइटिस ॿी कुझु डिज़ीज़ थियनि थियूं, या एश पायलोरी थी वञे, हेलिकोबैक्टर पायलोरी स्टमक जी डिज़ीज़ हूंदी आहे, उन में बि जेको आहे सो मादे जी तकलीफ़ रहे थी। गैस्ट्राइटिस जे करे रहे थी, स्ट्रेस जे करे। स्ट्रेस तमामु कम आहे जेको इन शइ खे वधाए थो। असांजे डॉक्टर सुरेश हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु, उनखे बि शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी, केरु था ॻाल्हायो, किथां? मोहम्मद मलूक मुगेरी पियो ॻाल्हायां, कराची गुलशन इकबाल मां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? हा सर, मूंखे 2 सालनि खां वठी गोॾनि में सूर आहे तक़रीबन। बहुत वॾो इलाज बि करायो आहे, इंजेक्शन वग़ैरह ये वो कुझु सभु कुझु करायो आहे, बल्कि तंहिं हूंदे बि वक़्ती फ़ाइदो थिए पियो ऐं सूर छॾे ई कोन थो। अच्छा, ॿी को सवाल आहे तव्हांजो? न सर, बसि इहो आहे जेको मूंखे तकलीफ़ आहे। ॿुधाईंदो मुगेरी साहब, तव्हांखे ॿुधाईंदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कयो। डॉक्टर साहब, सवाल जेको आहे जो तव्हां सां रिलेटेड त कोन्हे, पर जेको जोड़नि में सूर या गोॾनि में सूर जेको आहे, छा ग़िज़ा अहिड़ी का ग़िज़ा आहे, अहिड़ी का विटामिन्स आहे, अहिड़ो को केमिकल आहे, अहिड़ी का मिनरल, कहिड़ी शइ जी घटिताई जे करे इहो सूर थिए थो उते, या कहिड़ी शइ जे वधिजाए जे करे, को अहिड़ो बि को किरदारु आहे, रोल आहे? अर्थराइटिस साईं खे जेका ॿुधाए पियो त अर्थराइटिस जी कंप्लेन आहे, ॿिन्ही जोड़नि में सूर आहे। वधीक तफ़सील न वरितासीं त उमिरि घणी आहे, वेट घणो आहे। अक्सर वेट वज़न वधण सां बि इहा शिकायत रहंदी आहे। जेकॾहिं वज़न वधियल आहे त असांखे खपे त पहिरियों पंहिंजो वज़न घटाए, उन सां काफ़ी हिनखे शिकायत घटिजी वेंदी, छो त सॼे जिस्म जो जेको वज़न आहे उहो गोॾनि ते पए थो। जॾहिं माण्हू सिधो बीठो आहे या कमु करे थो, वॉक करे थो, पूरे बॉडीअ जो वज़न गोॾनि ते पए थो ऐं वेट वज़न वधण जे करे गोॾनि जी शिकायत रहंदी आहे। ऐं ॿियो इन सूरत में जेकॾहिं वेट बि नॉर्मल आहे त कंहिं अर्थोपेडिक फिज़िशियन खे ॾेखारीनि, उन में कुझु टेस्टियूं थींदियूं आहिनि ब्लड जूं, उन मां ख़बर पवंदी आहे त का यूरिक एसिड लेवल वधियल आहे या रियूमेटॉइड अर्थराइटिस RA फैक्टर पॉज़िटिव आहे। उन हिसाब सां पोइ वरी यूरिक एसिड छो वधंदो आहे असांजे जिस्म में, कंहिं ग़िज़ा जे करे वधंदो आहे? हा, यूरिक एसिड जा बिल्कुलु ग़िज़ा जे करे वधे थो। जेके माण्हू जेको आहे सो गोश्त ज़्यादा खाइनि था, दालियूं ज़्यादा खाइनि था, जंहिंजो वज़न वधियल आहे, उन में बि इहा शिकायत रहे थी त यूरिक एसिड जी जेका एक्सक्रीशन आहे उहा नथी थिए, ऐं उन में ज़्यादा गोश्त खाइण वारनि में
इहा कंप्लेन रहंदी आहे। यूरिक एसिड लेवल या ज़्यादा दालियूं खाइण वारनि में हाई प्रोटीन जेका डाइट खाइण सां बि यूरिक एसिड लेवल वधी वेंदी आहे। अच्छा, त पोइ छा करणु घुरिजे हिनखे? त कंहिं फिज़िशियन खे ॾेखारे पंहिंजो इलाजु कराए या पंहिंजे खाधे पीते में एहतियात करे? खाधे पीते में त बिल्कुलु एहतियात ज़रूरी आहे। जेकॾहिं वज़न वधियल आहे त साईं खे पंहिंजो वज़न घटाइणु खपे ऐं वज़न घटाइण सां गॾोगॾु हिकिड़ो जेको आहे न विज़िट करे कंहिं फिज़िशियन ऑर्थोपेडिक फिज़िशियन खे ॾेखारे करे ऐं कुझु टेस्टियूं कराए पंहिंजो इलाजु बि कराइनि त बहितर थी सघे बहितर थी सघे थो। ज़बरदस्त ॻाल्हि। छो त ॾिसो खाधो जेको असां खाऊं था उन कुझु खाधे से खाइण जे करे बीमारी थी सघनि थियूं, कुझु घटि खाइण जे करे बीमारी थी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब थोरो अॻिते ईंदासीं, अक्सर डॉक्टर चवंदा आहिनि, तव्हां बि चवंदा आहियो, असां बि चवंदा आहियूं त बैलेंस डाइट वठो या मुकमल खाधो खाओ। इहा मुकमल खाधो आहे छा? हर आम माण्हू खे कीअं सम्झायो था त मुकमल खाधो छा आहे? छा हिकिड़ी मानी हिकिड़ो लस्सी जो गिलास या हिकिड़ी भाॼी बैलेंस डाइट आहे छा? तमामु बहितरीनु सुवालु आहे ऐं इहो तव्हांजो इन बैलेंस डाइट मुकमिल खाधो जंहिंमें प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फैट, विटामिन, मिनरल सभु शामिलु हुजनि, उनखे असां बैलेंस डाइट चवंदासीं। उहो खाधो जंहिंमें तव्हांजा मैक्रोन्यूट्रिएंट्स ऐं माइक्रोन्यूट्रिएंट्स ॿई अची वञनि। न हाणे असांजे आम माण्हुनि खे सम्झायो न त हाणे कार्बोहाइड्रेट में कहिड़ियूं शयूं थियूं अचनि, मिनरल्स में कहिड़ियूं शयूं आहिनि, विटामिन्स में कहिड़ियूं आहिनि, प्रोटीन में कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरीं ॿुधायो त कार्बोहाइड्रेट में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं? कार्बोहाइड्रेट असांजे जेके अनाज आहे उन में कणिक, चांवर जी मानी, ठीकु आहे न, फ्रूट हिन में पटाटो जेको आलू थी वियो, सब्जियूं, उन्हनि में निशास्त कार्बोहाइड्रेट ज़्यादा आहे। अच्छा, प्रोटीन असांजे सब्जियुनि में, दालियुनि में, गोश्त में, मुर्गीअ में प्रोटीन मिले पई ऐं जेका फैट आहे उहा बि असांजी गोश्त में ऐं अंडो आहे, खीर आहे, मखण आहे, उन में फैट आहे। त इन्हनि सभिनी जो इस्तेमालु करणु रोज़ाना तमामु ज़रूरी आहे। विटामिन्स ऐं मिनरल्स? विटामिन्स असांखे फ्रूट मां मिलनि था, वेजिटेबल्स मां मिलनि था ऐं मिनरल्स बि असांखे फ्रूट मां मिलनि था, वेजिटेबल्स मां मिलनि था, सब्जियुनि मां मिलनि था। सब्जियुनि जो ऐं फ्रूट जो रोज़ाना इस्तेमालु तमामु सिहत लाइ बहितरु आहे। गोश्त खां बहितरु आहे। जेकॾहिं माण्हू सिहत बहितरु करण लाइ तव्हां रोज़ु सब्ज़ीअ जो इस्तेमालु ज़रूरु कयो। हफ़्ते में हिकिड़ो ॿ ॾींहं तव्हांजो चिकन लाइ, फिश लाइ हुजे, बाक़ी तव्हां प्रिफरेंस सब्ज़ी खे ॾियो। उन में तव्हांजो वेट बि कंट्रोल रहंदो ऐं तव्हांखे विटामिन्स, मिनरल्स कंप्लीटली मिली वेंदियूं। डॉक्टर साहब हिकिड़े माण्हू खे हिकिड़े टाइम नाश्तो करे थो या मंझंदि जी मानी या शाम जी, त सुबुह जो जेको नाश्तो आहे उन में कहिड़ियूं शयूं शामिलु हुजनि जीअं हुनजी कंप्लीट डाइट हुजे, जीअं हू सॼे ॾींहं जो कमकार करे सघे? हिकिड़ो ॿार आहे स्कूल थो वञे, हिकिड़ो नौजवान पंहिंजी यूनिवर्सिटी थो वञे, को माण्हू डॉक्टर आहे पंहिंजी ड्यूटी ते थो वञे, त ज़ाहिर जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई हूंदी, जीअं तव्हां शुरू में ज़िक्र कयो त मुख़्तलिफ़ बीमारियूं उन ते हमला कंदियूं, त जेकॾहिं बैलेंस डाइट न आहे, सिर्फ़ु हिकु डाइट आहे, त उनखे कहिड़ा नुक़सान थिया? त नाश्ते में बैलेंस डाइट में छा छा हुअणु घुरिजे? नाश्तो तमामु अहम आहे करणु। घणा माण्हू नाश्तो ब्रेकफास्ट स्किप कंदा आहिनि। घणा माण्हू इन सेंस में त वेट घटाइणो आहे, नाश्तो न खाइणो आहे। नाश्तो इन लाइ ज़रूरी आहे त राति जे मानी खां पोइ काफ़ी गैप थी वञे। ॿियो सुबुह जो तव्हां जेको मानी नाश्तो कयो था उन खां पोइ तव्हां जेके एक्टिविटीज़ कयो था उन लाइ तव्हांखे हिकिड़ी एनर्जी खपे। उन लाइ ब्रेकफास्ट में तव्हां कोशिशि इहा हुजे त हिकिड़ो कंप्लीट जेको आहे सो ब्रेकफास्ट हुजे जंहिंमें प्रोटीन बि हुजनि, फैट बि हुजे, कार्बोहाइड्रेट बि हुजे। प्रोटीन जो मक़सदु अंडो हुजे ज़रूरी आहे, अंडो हुजे या सुबुह जे टाइम में तव्हां सब्ज़ी था खाओ, उन सां गॾु पराठो थियो, कणिक जी मानी थी या ब्रेड थी, ऐं उन सां गॾु मखणु बहितरु आहे। जेकॾहिं का दिलि जी बीमारी न आहे, अहिड़ी का तकलीफ़ न आहे, त मखणु तव्हां इस्तेमालु कयो, उन में फैट बि असांखे मिली थी वञे ऐं कैलोरीज़ मिली थी वञनि, ऐं खीर उहो नाश्ते में हुजणु ज़रूरी आहे। खीर में प्रोटीन, शाम जो बि मुख़्तलिफ़ शयूं, प्रोटीन बि हुजे, कार्बोहाइड्रेट बि हुजे, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां हिनखे। अच्छा डॉक्टर साहब, जेके कोलेस्ट्रॉल जेको असां चऊं था, जेकॾहिं कोलेस्ट्रॉल लेवल असांजे जिस्म जी वधे थी त मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। कोलेस्ट्रॉल लेवल असांजे जिस्म में छो वधंदी आहे? कहिड़नि खाधनि जे करे वधंदी आहे? कोलेस्ट्रॉल लेवल जेके चर्बी चऊं था उन में ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो गुड कोलेस्ट्रॉल हूंदो आहे, हिकिड़ो बैड कोलेस्ट्रॉल हूंदो आहे। हिकिड़ो कॉलर हुनखे शामिलु करींदा, पोइ हिन ॻाल्हि खे अॻिते था वधायूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा, मां डॉक्टर मंसूर थो ॻाल्हायां। हिकिड़ो सुवाल आहे तव्हां खां पुछिणो आहे। जी डॉक्टर मंसूर, किथां पिया ॻाल्हायो? त चंदन वाटर इज़ लाइफ, त ॿार पिया ॻाल्हायो तव्हां? जी, तव्हां किथां पिया ॻाल्हायो? कराची खां? हैदराबाद खां मां ॻाल्हायां पियो। डॉक्टर मंसूर अली जो हुयो। जी मंसूर, छा पुछंदो डॉक्टर साहब? सवाल पुछणो आहे। त चवंदा आहिनि वाटर इज़ लाइफ, त ॿारड़े खे
कॾहिं कहिड़ी उमिरि खां पाणी ॾियणु घुरिजे ऐं जेकॾहिं पाणी कॾहिं घटि थो माण्हू पीए या वधीक थो पीए त उन में कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंसां का न्यूट्रिशनल डेफिशिएंसी थी सघे थी अपार्ट फ्रॉम डिज़ीज़ न्यूट्रिशनल कहिड़ी शइ आहे जेका जंहिं करे डिज़ीज़ थी सघंदी महिरबानी असां तव्हांखां सवाल पुछंदो डॉक्टर साहब छो त पाणी घटिताई जे करे कहिड़ियूं बीमारी थी सघनि थियूं जेकॾहिं असां घटि था पाणी में पाणी घटि पीअण सां न तव्हांखां सवाल पुछंदो न साईं डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हां जवाबु ॾियो था वॾी महिरबानी डॉक्टर साहब जीअं तव्हां मन के नंढड़ो ॿार 6 महीननि जो आहे 6 महीननि ताईं उहो पाणी बि नथो पीए जीअं डॉक्टर साहब जो चवणु त जेका पाणी उहा ज़िंदगी आहे बिल्कुलु त जेकॾहिं पाणी जी घटिताई आहे त कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं जेकॾहिं पाणी जो वाधारो त कहिड़ियूं बीमारियूं डॉक्टर साहब जो इहो सुवाल सही हाणे साईं चओ त ॿारु नंढो पाणी नथो पीए हाणे 6 महीने ताईं असां ॿार खे इन करे पाणी न ॾींदा आहियूं मदर मिल्क में वाटर जेको आहे उहो शामिलु आहे हा 80% हुन में पाणी शामिलु 80% शामिलु आहे जॾहिं जेतिरी रिक्वायरमेंट हुनजी ॿार जी आहे वाटर जी उनजी रिक्वायरमेंट उते मदर मिल्क मां पूरी थी वञे इन जे करे उन स्टेज में असां 6 महीननि ताईं ॿार खे ॿाहिरियों पाणी न ॾींदा आहियूं हिकु त उनजी इम्यूनिटी लो आहे ॿाहिरें पाणी मां उनखे इन्फेक्शन जा चांसिस वधी सघनि था बाक़ी उन खां पोइ ऑनवर्ड जेकॾहिं पाणी जेके जिस्म मां घटिजी थो वञे त डिहाइड्रेशन जेका थी वञे उन सां इन ॻाल्हि खे जारी रखंदा हिकिड़ो कॉलर ॿियो उनखे बि शामिलु कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम तव्हां किथां पिया ॻाल्हायो जी जी मुंहिंजो नालो हिदायत आहे मां कुंदरी खां थी ॻाल्हायां वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांजो सुवालु छा आहे तव्हांखे बुख नथी लॻे बुख नथी लॻे मूंखे जे खायां थी त पोइ मूंखे सॼो ॾींहुं बि हिकु मानी खायां थी पोइ पूरो ॾींहुं मानी 24 कलाक वणे कोन्हे अच्छा ॿी का तकलीफ़ आहे तव्हांखे पेट जे मथे हिसे में सूर आहे ग़िज़ा सही खाई सघां शायदि कॉल कटिजी वई डॉक्टर साहब कुझु सवाल पुछणो आहे त उनखे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियईं या न आहे पर चए थी त मां माना बुख नथी लॻे मानी खावां थी त वधीक तकलीफ़ थिए थी स्टमक में छा थी सघे थो अल्सर गैस्ट्राइटिस छा आहे क्लोरिक हाइड्रोक्लोरिक एसिड जी वाधारो या छा हुन में तव्हां छा था सम्झो कहिड़ी ग़िज़ा छा ग़िज़ा जे करे इहो मसइलो आहे या बीमारी आहे हा हिन खां पूरो असां तफ़सील त न पुछी सघियासीं मुंहिंजो ख़्यालु हुयो पर कॉल कटिजी वई हा बिल्कुलु छा बुख सां गॾोगॾु बुख़ार या ॿियो कुझु बि तकलीफ़ आहे त उहो बि असांखे एक्सक्लूड करणु खपे की ॿी का कंप्लेन हुजे बुख न लॻण जा काफ़ी सबब थी सघनि था कहिड़ा सबब थी ॿ टे ॿुधायो त हिकु त जेको आहे न की इन्फेक्शन में बि अक्सर थींदो आहे जेकॾहिं कोई इन्फेक्शन आहे फीवर आहे त उन में बुख न लॻंदी आहे ऐं इन खां सवाइ गैस्ट्राइटिस जी कंप्लेन आहे या गाल स्टोन आहिनि उन में बि इहा तकलीफ़ अक्सर रहंदी आहे त बुख नथी लॻे या कुझु अहिड़ी मेडिसन खाइनि पिया जंहिंजे करे बुख ते असरु पियो आहे कुझु मेडिसन खाइण सां बि इहो थींदो आहे त इहा थोरो डिटेल में जॾहिं असां पुछंदासीं त ख़बर पवंदी त छा अहिड़ी का मेडिसन त नथा खाइनि जेका एपिटाइट मतिलबु बुख नथी लॻे ऐं उनजे चवण जे मां मानी खावां थी त अञा वधीक तकलीफ़ थिए थी सूर थिए थो गैसिस थियनि था हा मतिलबु गैस्ट्राइटिस आहे हिनखे प्रॉपर इलाज कराइणु घुरिजे बिल्कुलु बिल्कुलु त इहो हिकु त हिनखे मादे जी तकलीफ़ आहे बहितर आहे की गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे ॾेखारनि त हाणे सां गॾु उनखे एंडोस्कोपी थींदी आहे ज़रूरत पई त उहा हिनखे कराइणी पवंदी न त पोइ गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खां ॾेखारे करे पंहिंजो मशवरो वठी करे इलाजु कनि हा मतिलबु जेकॾहिं अल्सर आहे तॾहिं बि खाधे जो वॾो मसइलो असां आहे ऐं ग़िज़ाई घटिताई थी सघे थी बिल्कुलु बिल्कुलु अच्छा ठीकु आहे अच्छा डॉक्टर साहब बैलेंस डाइट जो ज़िक्र बि कयोसीं इन जी ॻाल्हि थी कयोसीं त जेकॾहिं असां चऊं था जेकॾहिं को बि माण्हू बैलेंस डाइट नथो वठे ॿार नथो वठे नौजवान या वॾो केरु बि नथो वठे त उनखे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं बैलेंस डाइट न वठण सां काफ़ी विटामिन्स जूं जिस्म में डेफिशिएंसी थी वञे मिनरल्स जी डेफिशिएंसी थी वञे जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठनि थियूं जेकॾहिं विटामिन ए जिस्म मां घटिजी थी वञे त नाइट ब्लाइंडनेस ज़ीरोपैथेलेमिया डिज़ीज़ थिए थी राति जी शबकुरी जंहिंखे चऊं था जेकॾहिं विटामिन डी जी डेफिशिएंसी थी वञे त हॾनि जी ॾंदनि जी बीमारी जनम वठे थी मतिलबु जेकॾहिं घटिताई आहे त जिस्म जो कमज़ोर थी थो वञे मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारी डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थियण वारो आहे ॻाल्हियूं तमामु घणियूं मैसेज पैगाम छा हूंदो तव्हांजो ॿुधंदड़ खे हिकिड़ो पैगाम आहे त वज़न घटाइण लाइ कॾहिं बि खाधो बंदि न करणु खपे स्मॉल मील्स खाओ टिनि जी जाइ ते 6 मील्स खाओ उहो बहितरु आहे ब्रेकफास्ट तमामु ज़रूरी आहे ऐं हर फ्रूट हर वेजिटेबल खाओ इन में ख़ुदा जी वॾी नेमत आहे डिफरेंट विटामिन्स मिनरल्स आहिनि शामिलु
जेके मुख़्तलिफ़ असांजी बीमारियुनि खां बचाइनि थियूं। वॾी महिरबानी डॉक्टर सुरेश तव्हां सां नाज़रीन तव्हां असांजे मौजूद महिमान डॉक्टर सुरेश जी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। जेका बि ग़िज़ा अल्लाह ताला तव्हांखे ॾिनी आहे, जेको बि खाधो न उहो खाओ। जेकॾहिं खाधो घटि खाईंदव त मुख़्तलिफ़ बीमारियूं थी सघनि थियूं ऐं डॉक्टर मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो बि ज़िक्र कयो, तंहिंजे करे मुकमल सही ऐं बहितर ऐं सुठी ग़िज़ा टाइम सिर खाइणु घुरिजे ऐं जेकॾहिं का बीमारी थिए त फ़ौरन पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारियो। जेकॾहिं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।